कंदकोट भरिसां अगवा थियल पुलिस एहलकार जी हिक ॿी ज़ंजीरनि सां जकड़ियल वीडियो वायरल। कमराणी लाड़ो पुलिस चौकी मां अगवा थियल पुलिस एहलकार फज़लुर रहमान खोसो ॾुआरनि जी क़ैद में हुजण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। मोगी पुलिस एहलकार वीडियो बयान में चई रहियो आहे त मां ॾुआरनि जी क़ैद में आहियां। मोगी पुलिस एहलकार जो वधीक चवणु आहे त मां अञा धाड़ेलनि जे चंबे में आहियां। मोगी पुलिस एहलकार IG सिंध वॾे वज़ीर DIG लाड़काणो SSP कश्मीर कंदकोट ऐं ॿियनि वसरनि खां बाज़ियाबी जी अपील कंदे चयो त धाड़ेलनि जा मुतालबा तस्लीम करे संदसि खे बाज़ियाब करायो वञे। वाज़िर आहे त पुलिस गुज़िरियल 3 ॾींहंनि खां ख़ादिम भयो, जंहिं ख़िलाफ़ जदीद टेक्नोलॉजी ड्रोन ज़रिए इनाम याफ़्ता ॾोहारी सोबत जागिराणी शफ़ीक ॾाहाणी ऐं शाहिद भयो समेत ॾोहारनि खे मारियो आहे, जॾहिं त 6 खां वधीक ॾोहारी पिणु ज़ख़्मी कया आहिनि। मां PC फज़लुर रहमान अञा धाड़ेलनि जे चंबे में आहियां। मुंहिंजो IG सिंध मूंखे ॾाढो मारनि था पिया। DIG साहिबु SP साहिबु फेक ख़बरूं हलनि थियूं पियूं। मां अञा धाड़ेलनि जे चंबे में आहियां। जेके इन्हनि जा मुतालबा आहिनि सभु पूरा कयूं वञनि शाम ताईं। मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे। मां ॾाढो हिते आधार ॾाढो मारनि था पिया। मूंखे मुंहिंजे ॿारनि ते रहम नंढनि ते कयो वञे। मूंखे वॾी तकलीफ़ में आहे। मां बराए करम मूंखे शाम ताईं आज़ादु कयो वञे। मूंखे ॾाढो मारनि था पिया। ॾाढो तकलीफ़ में आहे। मूंखे बराए महिरबानी मूंखे आज़ादु करायो वञे। मुंहिंजो अपील आहे IG सिंध वज़ीर आला सिंध DIG SP साहिब खे फेक ख़बरूं हलनि थियूं पियूं। मूंखे आज़ादु कयो वञे बराए महिरबानी।